दुनिया में सिंध जी सुञाणप जो उञाण बणियल मोहनजोदड़ो जी खोटाई के 1 साल मुकमल थियण ते सिंध जे सकाफ़त खाते पारां आर्ट्स काउंसिल में नुमाइश लगाई वई आहे। मोहनजोदड़ो जे मिलियल शयुनि जे हवाले सां लॻाइल हिन नुमाइश में मौजूदु उन्हनि आर्टिस्ट जे हथनि जे हुनर खे ॾिसंदासीं त कहिड़ा आर्टिस्ट किथां खां आया आहिनि ऐं उन्हनि कहिड़े क़िस्म जी पंहिंजी पेंटिंग जो हिते इज़हार कयो आहे। सिंध जी तारीख़ में पहिरियों दफ़ो इंडस वैली सिविलाइज़ेशन ऐं मोहनजोदड़ो जी थीम ते आर्टिस्ट खां कमु वरितो वियो आहे। जिन आर्टिस्ट कमु कयो आहे तव्हां ॾिठो हूंदो त 100 खां मथे आर्टिस्ट जेके आहिनि जिन पार्टिसिपेट कयो आहे, इन मां बेस्ट जेको कमु आहे इहो असां खणी पेरिस में वेंदासीं। ऐं कल्चर डिपार्टमेंट जो कमु को ड्रेनेज बि ठाहिणु कोन्हे, नालियूं ठाहिणु कोन्हे, तव्हांजो हिकिड़ो सॉफ्ट इमेज डेवलप करिणो आहे पंहिंजी समाज जो, सोसाइटी जो, पंहिंजी माण्हुनि जो ऐं उन तहज़ीब जो जेको दुनिया ताईं पुॼाइणु कमु आहे उनमें असां पंहिंजो कमु कयूं था। ही उन सिलसिले जी हिकिड़ी कड़ी हुई जंहिंमें असां एग्ज़िबिशन सां गॾु हेरिटेज कॉन्फ्रेंस बि कई। जीअं मोहनजोदड़ो में हाणे असां ॾिसूं पिया त आस्ते आस्ते शयूं ख़तमु थींदियूं थी वञनि, सिर्फ़ु उन्हनि जा असरात बचिया आहिनि। त मेहंदी हिना जो कमु बि ईअं ई हूंदो आहे, जॾहिं असां मेहंदी लॻाईंदा आहियूं त मेहंदी थोरे टाइम खां पोइ फेड थींदी वेंदी आहे न, त मोहनजोदड़ो बि हाणे ईअं ई असांजे लाइ बचियो आहे, मतिलबु हुनजा सिर्फ़ु असरात बचिया आहिनि। एग्जैक्ट जेके शयूं ओरिजिनल हुयूं उहे ख़त्म थींदियूं थी वञनि, सो मां पंहिंजे कम में उहो ई ॾेखारियो। इस तरह की एग्जीबिशंस होनी चाहिए, आने वाले जो आगे स्टूडेंट्स हैं उनके लिए बहुत अच्छी अपॉर्चुनिटी है इस तरह की। मैंने न्यूज़पेपर्स पेंट किए हैं और मेरी जो मेन थीम है वो है कि वक्त गुजर जाता है लेकिन बातें रह जाती हैं। जैसे आज हम 100 ईयर्स सेलिब्रेट कर रहे हैं मोहनजोदड़ो के, आज ये एग्जीबिशन हम 100 ईयर्स पे सेलिब्रेट कर रहे हैं, तो मैंने न्यूज़पेपर्स पेंट किए हैं और उसमें जो न्यूज़ेज़ हैं वो मैंने टाइम टू टाइम जो वक्त गुजर गया है वहाँ से उठा के उन न्यूज़ेज़ को मैंने कलेक्ट करके एक जगह पेश किया है। मुंहिंजे तरफ़ां हिकिड़ी कैरेक्टर ठाहियो आहे जंहिंजो नालो आहे इंडस वूमन, जंहिंमें ज्वेलरी असांखे जेके स्केलेटन्स हुतां खां मिलनि था इंडस वैली जी जेका खुदाई थी, त स्केलेटन्स खे बि ज्वेलरीज़ असांखे मिलियूं हुयूं पियल, त इन में गोल्ड जी ज्वेलरी सॼी ॾेखारीसमि ऐं असांखे स्कल्पचर्स जेके मिलनि थियूं फीमेल जूं उहे नेकेड हूंदियूं आहे, उन्हनि जो टोर्सो, त कुझु अहिड़े तरह सां उन सिविलाइज़ेशन खे ॾेखारण जे लाइ ये पेंटिंग्स ठाई हैं। बहुत अच्छा लग रहा है, लाइक हिस्ट्री से रिलेटेड है तो इसलिए बहुत अच्छा लग रहा है। और दूसरी बात हमारे सर्स के वो लगे हुए तो एज अ स्टूडेंट बहुत अच्छा, बहुत प्राउड मोमेंट फील हो रहा है। ॾिसो था त सभु माण्हू डेफिनेटली इन्वॉल्व आहिनि उन में। वॾो नुक़सानु थियो आहे, जिते ॿिया नुक़सान थिया आहिनि त जेको हेरिटेज आहे असांजो, ख़ासि करे मोहनजोदड़ो आहे, मकली जा मॉन्यूमेंट्स आहिनि, ॿिया बेशुमार जेके बि तव्हां माॻ ॾिठा, त उन खे बहितर करण जे लाइ उते रेज़िलियंट के स्ट्रेटेजीज़ ठाहिण जे लाइ ऐं जेको ई बरसातूं पवंदियूं, ड्राउट थींदी या क्लाइमेट चेंज जे करे जेके नुक़सान थींदा, उन्हनि जे लाइ बहितर प्रिपरेशन जे लाइ ही एक्चुअली अवेयरनेस सेमिनार कयो वियो आहे। देखिए ही अॼु असां ॿ मौज़ू आहिनि। हिकिड़ो मौज़ू इहो आहे त मोहनजोदड़ो जे हवाले सां जेके असां 100 साल जशन जेके हुनजी खोटाई खे थिया आहिनि 100 साल, उहे असीं पहिरियां कयासीं, पर उन्हनि जे बरसातुनि जे करे उहे पोइ थी विया। हाणे उन्हनि जी अॼु हीअ असां इफ़्ताह कयो आहे, उन में इहे मोहनजोदड़ो जे हवाले सां बि आहे। ओवरऑल जेकी सिंध में डैमेजिस थियूं ऐं बरसाति या आबहवा जे करे या मौसम जे करे जेकी अॻिते तबाहियूं ईंदियूं, जेको दुनिया ॿुधाए पई त इहे हिकिड़ो सिलसिलो, त उनखे कीअं अॻिते बचाव कजे, उहे असीं सभु माहिर घुराया आहिनि, उहे असांखे हिते मशवरा ॾींदा, उहे असीं नोट कंदासीं। उन्हनि जे ई रोशनी में पोइ असां जेके बि असांजूं कंज़र्वेशन साइटुनि जी कंज़र्वेशन कंदासीं, उनखे साम्हूं रखी करे कंदासीं। हमें बहुत अच्छा लग रहा है, एग्जीबिशन हिस्ट्री से रिलेटेड भी काम है और हमारे खुद टीचर्स का भी काम उन्होंने किया है, तो काफ़ी अच्छा काम है। और हम अपकमिंग आर्टिस्ट भी हैं, तो फिर हम लोग भी इंशाल्लाह मेहनत करेंगे और अपना नाम रोशन। ये एग्जीबिशन जेका तव्हां हिन टाइम ॾिसी रहियो आर्ट्स काउंसिल में, इहा आर्ट्स काउंसिल कल्चर डिपार्टमेंट ऐं असांजो जेको आर्काइव्स डिपार्टमेंट आहे उन्हनि जी तरफ़ां ऑर्गेनाइज़ कई वई आहे ऐं ही मूं क्यूरेट कई आहे। वेरी वेरी प्राउड, त एॾा ज़बरदस्त आर्टिस्ट असां वटि आहिनि जिन्हनि एॾो सुठो कमु कयो आहे। ऐं पेंटिंग जी जेका एग्जीबिशन आहे उहा मां क्यूरेट कई आहे स्पेशली, ऐं आर्टिस्टनि ॾाढो सुठो कमु कयो आहे। सभिनी जो कमु जेको इंडस वैली सिविलाइज़ेशन जी रिप्रेज़ेंटेशन आहे, इंडस वैली सिविलाइज़ेशन मोहनजोदड़ो जेको आहे उन मां निकितल जेके असांजूं शयूं आहिनि, जेके बि आर्ट ऐं क्राफ्ट उन्हनि जो आहे, उन जे हवाले सां कमु थियल आहे। ॿियो उन्हनि जी लाइफ कीअं हूंदी हुई इहो असांखे न आहे ख़बर, त 5000 साल अॻु में उनजी लाइफ कीअं हुई, उहे जेके असांजा आर्टिस्ट आहिनि उन्हनि हिते असांखे ॿुधायो आहे। उन्हनि पंहिंजी इमेजिनेशन सां असांखे ॿुधायो आहे, पंहिंजी पेंटिंग्स ठाहे, पेंटिंग्स जे ज़रिए असांखे इहा रिप्रेज़ेंटेशन कई आहे उन्हनि, त कीअं उते जा माण्हू हूंदा हुआ, उते जी ज़िंदगी, उते जी लाइफ इंडस वैली जी 5000 साल अॻु में कीअं ऐं कहिड़ी हूंदी हुई। मोहनजोदड़ो जी खोटाई के 100 साल मुकमल थियण ते ही तस्वीरी नुमाइश ऐं कॉन्फ्रेंस कोठाई वई, जंहिंमें
दुनिया जे माहिर ऐं ख़ासि तौर ते आर्कियोलॉजी जे माहिरनि पारां इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो वियो आहे त सिंध जे क़दीमी आसारनि खे माहौलियाती तब्दीलियुनि खां बचाए सघिजे। इन खां अलावा जेके ही आर्टिस्ट जिन जी हथनि जी नुमाइश लॻल आहे उन्हनि बि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो आहे त मोहन जो दड़ो जा मिटंदड़ आसार आहिनि उन्हनि खे महफ़ूज़ बणाइण जे लाइ जोगा क़दम कया वञनि। कैमरामैन शेमीर सां गॾु फ़कीर सलीम, टाइम न्यूज़, कराची।